आदा सिंधी हिन हुकूमत सफ़ा लाह कढी छॾिया आहिनि। हिकिड़ी महांगाई, ॿियो नौकरियुनि जा चालान प्यारे प्यारे, किथे अलाह खे न प्यारा थी वञूं। मार पवेगा हुक्मराननि खे। छॾियो छा तन जो हर टाइम में चालान जे बहाने जेकी 2-3 रुपया बचा आहिनि उहे बि खणियो वञनि। बस अदा छा कयूं, हुजे का गैरत को इल्म त असीं बि सवाल कयूं। बाक़ी इन्हनि हालत में त बस दाहूं करे सघूं था ऐं उहे कयूं पिया। इन ॻाल्हि ते बहस तॾहिं करे सघूं था जॾहिं असांखे इन निज़ाम जी ख़बर हुजे। असांखे ख़बर हुजणु खपे तो हुक्मरान ऐं अवाम विच में फ़र्क़ु केतिरो आहे, असांजा हक़ ऐं हुक्मराननि जा फ़र्ज़ कहिड़ा आहिनि। असां त नलको मिलण खे बि MP जो थोरो सम्झूं था। ॻोठ जो अबरो सबरो रोड ठहे त वॾेरे जा राग ॻायूं था। सरकारी इस्पतालनि मां पोनेस्टान जो पतो वठण लाइ बि सिफ़ारिश करणी पवंदी आहे। ज़ुल्म जी दाह खणी के थाणे ते वञूं त FIR लाइ बि हड़ताल करणी पवंदी आहे। इन्हनि जे हवेलियुनि जे भरिसां लंघूं त तलाशी ॾियणी पवंदी आहे। बाक़ी हे असांजा आधी राति जो घरनि में घड़ी बचा खणियो वञनि तॾहिं बि मिड़ी ख़ैर आहे। हिकु अहिड़ो निज़ाम जेको पींघे खां क़बर ताईं सिर्फ़ दर्दनि जा दास्तान लिखे, अहिड़ो निज़ाम जेको तव्हांजे वसीलनि खे खाई पट करे छॾे, उते हिकु नौकरी जे न मिलण ते घोड़ा घोड़ा केॾी। थोरो पाण सोचो त तव्हां सां छा पियो थिए। दुनिया खे छॾियो, पाकिस्तान जी तारीख़ में कॾहिं नौकरी जे उम्मीदवारनि सां अहिड़ो मज़ाक़ कंहिं हुकूमत कयो आहे? टेस्ट में उम्मीदवारनि खां वधीक ग़लतियूं त इदारे जूं हुयूं। पोइ बि पास उम्मीदवारनि खे ज़लील करण लाइ कॾहिं हार्ड एरिया ठाहिया वञनि था त कॾहिं मुस्लिम ऐं गैर मुस्लिम विच में मार्कनि जा शर्त रखिया वञनि था। हार्ड एरिया त कोरोना जे करे सम्झ में अचनि था, पर मुस्लिम ऐं गैर मुस्लिम वारो फ़र्क़ु सम्झ खां ॿाहिरि आहे। इन्हनि खे मिड़ी क़ौम खे ज़लील करे इलेक्शन ताईं घेरे हलणो आहे जीअं पोइ वोट वठण में आसानी थिए। असां बि त अहिड़ा अक़लमंद आहियूं जो 5 सालनि जा ज़ुल्म विसारे कंहिं हिकु कम ते वाह वाह करे नची वोट ॾेई ईंदा आहियूं। हिते ख़ासि ऐं आम विच में फ़र्क़ु सम्झण जी ज़रूरत आहे। असीं आम आहियूं इन करे ज़लीलो ख्वार आहियूं ऐं हो असांजा हुक्मरान आहिनि इन करे ख़ासि आहिनि। इहा ॻाल्हि ग़लति आहे। हू ख़ासि आहिनि इन करे असांजा हुक्मरान आहिनि ऐं हिते ख़ासि थियण जो मतिलबु छा आहे इहा तव्हां सभिनी खे ख़बर आहे। जेकॾहिं तव्हांजे दिलि में ज़रो बि अहसासु नाहे, रहम नाहे, कंहिंजो बि ख़्यालु नाहे, दौलत तव्हांजो मज़हब आहे, ज़ुल्म तव्हांजो अक़ीदो आहे, त इन जो मतिलबु तव्हां ख़ासि आहियो। पर जेकॾहिं पाण सां गॾु पंहिंजी क़ौम जो सोचियो था, हक़ जी ॻाल्हि कयो था, ज़ुल्म ते आवाज़ उथारियो था, त इन जो मतिलबु तव्हां आम आहियो। यार आख़िर असां सां एॾो ज़ुल्म छो थो थिए? छा असीं इंसान न आहियूं ऐं इन जो रियासत ते कहिड़ो असरु पवंदो? मुंहिंजा जानी रियासत में बाक़ी इन्हनि छॾियो छा आहे? हे सम्झनि था त क़ौम खे ईअं दॿायो वेठा हूंदासीं ऐं ऐश कंदा रहंदासीं। जेकॾहिं को हक़ ख़ातिर उथंदो त कफ़न ॾेई सुम्हारे छॾींदासीं। पर शायदि हे काइनात जे फ़लसफ़े खां वाक़िफ़ ई न आहिनि। इन्हनि खे इहा ख़बर ई नाहे त हक़ जो आवाज़ इंसान जे मरण सां ख़तमु नाहे थी वेंदो। जेकॾहिं ईअं हुजे हा त GM सैयद खां पोइ देशी हथनि में झंडा न बल्कि तस्बीहूं खणी हलनि ऐं अकबर बुगटी खां पोइ बलोच क़ौम गोॾनि ते हथ रखी वेही रहे हा। हक़ ते हलण को शौक़ु नाहे, को धंधो नाहे जो जंहिंमें मुश्किलातूं पेश अचनि माण्हू छॾे ॿियो कमु कनि। ही हिकु नफ़्सियात आहे जेका नसल दर नसल पंहिंजो सफ़र तय करे थी। हिकु वेंदो त 10 ईंदा, 10 वेंदा त 1000 ईंदा। ही नफ़्सियात एटम जी आहे जंहिंखे ख़तमु करणु नामुमकिन आहे। नत्शे हिकु दफ़ो लिखियो हो त कुझु माण्हू मरण खां पोइ ज़िंदा थींदा आहिनि। हे उहे माण्हू आहिनि जेकी हक़ जी ॻाल्हि कनि था ऐं हे ईअं छो था कनि? छो त इन्हनि जो ज़मीर ज़िंदा हूंदो आहे। जॾहिं उहे पंहिंजे माण्हुनि खे बुखियो सुम्हंदे ॾिसनि था, हिकु हिकु वेले लाइ तरसंदे ॾिसनि था, तॾहिं उन्हनि खे पंहिंजो ज़मीर उथारे थो त उथो ऐं विढ़ो, बग़ावत कयो पंहिंजे हक़नि लाइ, पंहिंजी ज़िंदगी लाइ, पंहिंजे मयार लाइ, पंहिंजी इज़त लाइ। हिते क़ौम सां जेका हालत कई पई वञे, छा इन जो को रिएक्शन कोन ईंदो या रियासत ते को बि असरु कोन पवंदो? कन्फ्यूशियस खां उनजे शागिर्द सवाल पुछियो त कंहिं बि मुल्क लाइ ख़ासि शइ कहिड़ी हूंदी आहे, ज़मीन, फ़ौज या अवाम? कन्फ्यूशियस जवाब ॾिनो त कंहिं बि मुल्क लाइ सभ खां ख़ासि शइ उनजी अवाम हूंदी आहे। छो त जेकॾहिं ज़मीन खसिजी वई त अवाम उनखे वरी हासिल करे वठंदी, फ़ौज कमज़ोर थी वई त अवाम उनखे वरी मज़बूत करे छॾींदी। पर जेकॾहिं अवाम ई कमज़ोर थी वई त पोइ उन मुल्क जी उहा ज़मीन ई न रहंदी। भली अॼु ताक़त जे ज़ोर ते असांजा हुक्मरान इन ॻाल्हि खे तस्लीम न कनि, पर वक़्तु ॿुधाईंदो त इहा हक़ीक़त ग़लति नाहे। हिते त चंद जर्नैलनि ऐं हुक्मराननि खां अलावा ईअं लॻे थो त बाक़ी करोड़े माण्हू ॼण त इंसान ई न आहिनि। करप्ट केरु आहे, ज़ालिम केरु आहे, कानून खे केरु हथ में खणंदो आहे, मुल्क कंहिं लुटियो, तबाही कंहिं आंदी, बर्बाद कंहिं कयो आहे? इहे इन्हनि ख़ासि माण्हुनि जा कम आहिनि या असां आम माण्हुनि जे करे मुल्क जा इहे हाल आहिनि? इन्हनि खे मगी इन ॻाल्हि जी आहे जो पूरी दुनिया जी तारीख़ इन्हनि खे ॻायो आहे। आम माण्हू त तारीख़ में बि अजायो आहे। बोटोलट बरतख्त पंहिंजी किताब तारीख़ के सवालात में लिखे थो त हू केरु हो जे थेबस जा 7 दरवाज़ा तामीर कया। किताबनि में त सिर्फ़ बादशाहनि जा नाला मिलनि था। छा उहे सभु बादशाह हुआ जिन बाबर शहर जी बार बार तबाही बावजूद उनखे हर बार नए सिरे सां तामीर कयो? उहे कहिड़ा सुनहरी रोशनी जा माग हुआ जंहिंमें मज़ूर रहंदा हुआ? उहे सभु उन शाम जो केॾांहुं गुम थी विया जॾहिं दीवार चीन मुकमल थी, जॾहिं अज़ीम रोम जी फतेह ते नाच थी रहिया हुआ, साज़न ते रक़्स थी रहिया हुआ? छा उहे ख़ुशियूं मल्हाइण वारा बाज़ंतीनी सभु महलनि जा मालिक हुआ? नौजवान सिकंदर हिंदुस्तान फतेह कयो,
छा उन अकेले कयो? सीज़र गाल क़ौम खे शिकस्त ॾिनी? छा उन सां गॾु ॿिया माण्हू न हुआ? समुंड में जहाज़ ॿुॾो त फिलिप रोई पियो। छा उन खां अलावा को बि रोअण वारो कोन हो? दुनिया जी तारीख़ पढ़ो त हर 10 सालनि खां पोइ हिकु अज़ीम हस्ती जो ज़िक्र मिलंदो, पर हक़ीक़त में हू माण्हू जी क़ीमत ते डिपेंड करे थो। मोहम्मद बिन कासम हुजे या राजा दाहिर, उहे नाला अॼु ॾींहं ताईं महफ़ूज़ इन करे आहिनि छो त उन्हनि जी क़ीमत हुई। बाक़ी इन्हनि सां गॾु हज़ारे माण्हू जेकी क़तल थिया, उन्हनि जी कंहिंखे बि ख़बर कोन्हे। जोनाथन सॉफ्ट पंहिंजे पंफलेट में अमीरनि खे मशवरो ॾींदे लिखियो हो त मुल्क खे खुशहाल बनाइण ऐं बुख खे ख़त्म करण लाइ गरीबनि जे बचनि जो गोश्त लूण लॻाए महफ़ूज़ कयो वञे। जोनाथन सॉफ्ट इंसानी नफ़्सियात मां चङी तरह वाक़िफ़ हो। उनखे इहा ख़बर हुई त जॾहिं इंसान ते कंहिं बि ॻाल्हि जो असर न थिए त उन वक़्तु अहिड़ी ॻाल्हि कयो जंहिंसां हू हैरत में अची वञे। जिते ज़ुल्म जो राज हुजे, बुख जी हुक्मरानी हुजे, माण्हू हक़नि खां महरूम हुजनि, ना इंसाफ़ी उरूज ते हुजे, उते मुल्क जे वक़ार जी ॻाल्हि करणु हक़ीक़त में शर्म जी ॻाल्हि हूंदी आहे। छा हिते करोड़नि इंसान जी ज़िंदगी जो मक़सदु इहो नाहे वञी रहियो त बुखिया पेट खणी ज़िलतूं बर्दाश्त करे अमीरनि खे ऐश कराईंदा रहूं, तमाम महांगाई जे तूफ़ान खे बर्दाश्त करे ऐं हे मुल्क जे खज़ाने खे माले गनीमत समझी पूरी दुनिया जूं सहूलियतूं माणींदा रहनि। कॾहिं पंहिंजो इलाज सरकारी इस्पतालनि मां करायो त ख़बर पवे, मामूली केसनि में सालनि ताईं कोर्टनि जा धिका खाओ त ख़बर पवे। जॾहिं असां वांगुरु मामूली नौकरी लाइ उठ जे शर्त पूरा करण लाइ तव्हांजी पंजी औलाद कतार में बीठल हूंदी, तॾहिं तव्हांखे अहसासु थींदो त ज़िलत में ज़िंदगी जो छा मयार हूंदो आहे। ख़ुदा आहियो, फ़रिश्ता आहियो या के पैगंबर आहियो जो तव्हांजे अचण जो मतिलबु असांजो झुकणु हूंदो आहे? आलम आहियो, मुफ्ती आहियो या के फिलासफर आहियो जो तव्हांजी हर ॻाल्हि खे सच तस्लीम करे महरूमी खे नसीब समझी जीअंदा रहूं? हे असांजा कमज़ोर जिस्म ॾिसी सम्झनि था त हे कुझु बि नथा करे सघनि, पर दिलि में जेका बग़ावत जी बाहि भड़के पई उहा हे महसूस ई नथा करे सघनि। 73-74 सालनि जे अयाशियनि खे हमेशा जो मुक़दर न सम्झो ऐं न ई असांजी ख़ामोशी खे असांजो नसीब सम्झो। तव्हांखे जल्दी इहा ॻाल्हि सम्झ में अची वेंदी त फ़रियाद बि बर्दाश्त जी हद ताईं थींदी आहे, छो त हर ॻाल्हि हिकु हद ताईं बर्दाश्त कबी आहे ऐं उन खां पोइ उन्ही ॻाल्हि ते सिर्फ़ बग़ावत थींदी आहे।